शहर की खालिद हुसैन शेख टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज इंतजामिया तरफा कॉलेज के बंद करे उस्तादन के बरतरफ करण खिलाफ सियासी समाजी तंजीमुन जस्कम STP SUP बरतरफ थियल उस्तादनी शागिर्दन तरफा एंग्रो कंपनी के मुख्य गेट अॻियां धरणो है वियो। धरणे के खिताब कंदे जस्कम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़ मीर हसन लाशरी SUP अगवान हातन शहर STP अगवान जाम फता समेजो अली समेजो आफ्ताब भुट्टो ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त डहर की टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज इंतजामिया तासुब परस्ती कंदे कॉलेज के बंद करे उस्तादन के बरतरफ कयो आहे, जंहिंजी सख्त लफ़्ज़न में मज़म्मत कयूं था। हुननि चयो त जेकॾहिं बरतरफ उस्तादन जी बरतरफ़ी ख़िलाफ़ सुभाणे खां एंग्रो कंपनी जे मुख्य गेट आॾो बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे बुख हड़ताल कई वेंदी। हुननि चयो त जेकॾहिं बरतरफ थियल उस्तादन खे बहाल न कयो वियो त एंग्रो कंपनी जे मुख्य गेट आॾो धरणो हंयो वेंदो।